हुकूमत ऐं ट्रांसपोर्टर्स विच में ॻाल्हियूं कामयाब थी वयूं आहिनि। हुकूमत सां ॻाल्हियूं कामयाब थियण खां पोइ गुड्स ट्रांसपोर्टर्स पारां हड़ताल ख़त्म करण जो ऐलान कयो वियो आहे। ट्रांसपोर्टर्स जे तर्जुमान जो चवणु आहे त हुकूमत संदन केतिरा ई मुतालबा तस्लीम करे वरिता आहिनि, जंहिंखां पोइ तुर्त हड़ताल ख़त्म करण जो ऐलान कयो वियो आहे। राति खां ई गाॾियूं हलाई वेंदियूं। अहम ख़बर नाज़रनि सां शेयर कयूं पिया। हुकूमत ऐं ट्रांसपोर्टरनि विच में ॻाल्हियूं कामयाब थी वयूं आहिनि। हुकूमत सां ॻाल्हियूं कामयाब थियण खां पोइ गुड्स ट्रांसपोर्टर्स पारां हड़ताल ख़त्म करण जो ऐलान कयो वियो आहे। इन हवाले सां ॿुधाइनि पिया गुड्स ट्रांसपोर्टर्स जे तर्जुमान जो चवणु आहे त हुकूमत संदन केतिरा ई मुतालबा तस्लीम करे वरिता आहिनि, जंहिंखां पोइ तुर्त हड़ताल ख़त्म करण जो ऐलान कयो वियो आहे। राति खां ई गाॾियूं हलाई वेंदियूं। अहम ख़बर ॾियूं पिया। हुकूमत ऐं ट्रांसपोर्टरनि विच में ॻाल्हियूं कामयाब थी वयूं आहिनि।